Bulletin Studios. You are watching 12 PM Bulletin. PTI अगवान शहबाज गिल बिनी इंच जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। शहबाज गिल के गुज़रली गिरफ्तार करे इदारनि खिलाफ़ मुबैना गद्दारी जो केस दाख़िल कयो वियो हो। पुलिस शहबाज गिल के इस्लामाबाद जी अदालत में रिमांड लाइ पेश कयो। अदालत शहबाज गिल के जिस्मानी रिमांड पूरो थियण बाद ॿीहर पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। शहबाज गिल ते इदारनि खिलाफ़ मुबैना गद्दारी सूदो ॿियनि संगीन इल्ज़ामनि तहत 10 केस दाख़िल थियल। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज गिल चयो त मूं मुहिब वतन शहरी तौर बयानु ॾिनो हो, फ़ौज सां प्यार करण जो बयानु हो, कंहिंखे भड़काइण जी कोशिश न कई, अहिड़ी का ॻाल्हि न कई अथमि जंहिंसां शर्मसारी थिए। शहबाज गिल सही ॻाल्हि न कई हुई त केस करे खांसि पुछाणो कयो वञे हा। टिकसाटनि मां लॻे थो त हुकूमत पाण खे खोखलो महसूस करे रही आहे। PTI ऐं फ़ौज में विछोटियूं पैदा करण जी कोशिश नाकाम थींदी। फज़लुर रहमान, नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जा बयान ॾिसो त फ़ौज बाबति छा ॻाल्हाईंदा हुआ। PTI अगवान असद उमर जो चवणु आहे त कानून जी तशरीह जो इख़्तियार इलेक्शन कमीशन न पर अदालत वटि आहे। इलेक्शन कमीशन जी रिपोर्ट में ग़लति हक़ीक़तूं आहिनि, कानून जी बि ग़लति तशरीह कई वई। रिपोर्ट में इलेक्शन कमीशन जी जानिबदारी वाज़े नज़र अचे थी। PTI जी क़यादत खे शहबाज गिल जे बयान खां लातालुक़ थियणु घुरिजे। शहबाज गिल जे बयान सां फ़ाइदो न पर नुक़सानु थियो आहे। फ़ौज बि असांजो इदारो आहे। वन शहबाज गिल खे छड़ब ॾिनी हुई त इहा ख़राबु ॻाल्हि आहे। पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही जो चवणु आहे त चीफ सेक्रेटरी खे हिदायत कई त वज़ीर आज़म ॿोॾि मुतासिरनि बाबति जेको बि ऐलान करे उन ते अमल करणो आहे। IG ऐं चीफ सेक्रेटरी पंजाब शहबाज शरीफ़ लॻाया। मूं उन्हनि खे ओन कयो। नवाज़ लीग जी रग रग खां वाक़िफ़ आहियां। सियासी मुखालफ़त जारी रहंदी। मुल्क ऐं सूबे जे मफ़ाद ते को टकराव नज़र न ईंदो। क़ौमी असैम्बली जी 9 सीटुनि ते नंढी चूंड जो शेड्यूल फौरी मुअत्तल कराइण बाबति PTI जी इस्तदारत। इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी दौरान जस्टिस आमिर फारूक PTI जे वकील खे चयो त क़ौमी असैम्बली जूं सीट्स ख़ाली थियूं त इलेक्शन कमीशन शेड्यूल जो ऐलान कयो। 123 तकनि ते बि चूंडूं थींदियूं। पहिरीं ई चूंडूं थियण ॾियो। तव्हां इलेक्शन विढ़ो। अदालत PTI जी दरख़्वास्त ते धुरनि खे नोटिस जारी करे छॾिया। ॿुधणी 16 ऑगस्ट ताईं मुलतवी। हैदराबाद जे हटड़ी थाणे ते औरत खे कारी करार ॾेई क़त्ल करण जो केस दाख़िल। मक़तूलण मुस्मात रिहाना जे मुड़ुस मुमताज़ सूदो 5 ॼणा जवाबदार नामज़द। केस जी फ़रियादी मक़तूलण जे वालिद जो चवणु आहे त जवाबदार मुमताज़ महीनो अॻु कारे जी तौमत मड़े धीउ खे घरां कढी छॾियो। गुज़िरली धीउ खे बहाने सां घर घुराइण बाद ॾाटिरे सां खेसि क़त्ल कयो वियो। केस दाख़िल थियण बाद पुलिस जवाबदार मुमताज़ खे गिरफ़्तार करे वरितो। ॿिया जवाबदार पुलिस जी पकड़ में न आया। क्यों ऐसी हरकत की थी, क्या हुआ था? सर मेरे को बैंक के बहुत परेशानी थी। बैंक का लोन देना होता था। 5-6 बंदे महीने घर पे आते थे। दो मेलेदार देखते थे बहुत ज्यादा। ये मोबाइल वाला तंग कर रहा था बहुत ज्यादा। पैसे दो इस मारे काम कर रहा था। कहाँ पे रह रहे तुम? 11 नंबर अयूब कर। 11 नंबर अयूब कर रहे हो। वीडियो किसने बनाई थी? दोस्ती मेरा राजी कर रहा था। इसने वीडियो बनाई थी? किसने प्लानिंग की थी, तुम दोनों ने? जी हाँ, मैंने की। पुलिस ने कहाँ से पकड़ा तुम्हें? 11 नंबर अयूब कर। हैदराबाद में पाण खे अख़वा ॼाणाए वारसनि खां 8 लख रुपया बुंग घुरंदड़ नौजवान 2 सूदो गिरफ़्तार। नौजवान अहमद रज़ा वारसनि ना उमाणल वीडियो में पाण खे मुग़वी ॼाणाए बाज़ियाबी लाइ 8 लख रुपया भुंग घुरियो हो। वारसनि जी इतला ते पुलिस कार्रवाई करे अयूब कॉलोनी मां नौजवान खे हथ करे वरितो। जांच दौरान नौजवान तरफ़ां कर्ज़ भरण लाइ अग़वा जो ड्रामो करण जो एतराफ़।
ऐं सिंध जेल दे पुट ऐं जिस्कम जे अॻूणे चेयरमैन शहीद बशीर ख़ान कुरैशी जो अॼु 63हों जनम ॾींहुं मल्हायो पियो वञे। रतोदेरो में अखि खोलींदड़ बशीर ख़ान कुरैशी सॼी ज़िंदगी क़ौम पर सियासत खे अर्पे छॾी। हुन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेल बि काटियो। सोशल मीडिया ते शहीद बशीर ख़ान कुरैशी खे भेटा पेश। अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस मां ॾिठो तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां